नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त प्यारी मुर्क ऐं ख़ूबसूरती सबब लखें दिलनि ते राज कंदड़ बर्तानिया जी शहज़ादी लेडी डायना जे विछोड़े के 23 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि संदसि मदाह यादि कनि था। ॾिसो था ही रिपोर्ट। सूंह जी देवी बर्तानिया जी राणी लेडी डायना अॼु संदसि वरसी मल्हाई पई वञे। लेडी डायना 1 जुलाई 1961 ईस्वी ते इंग्लैंड जे शहर नॉरफॉक में जनम वरितो। डायना जी ज़िंदगी ख़ुशियुनि ऐं ॾुखनि जो हिकु अजीब मिलाप हुई। लेडी डायना जॾहिं मुरकंदी हुई त लखे माण्हू संदसि गॾु मुरकण लॻंदा हुआ ऐं जॾहिं उदास थींदी हुई त ॼण हीअ काइनात ई उदास महसूसु थियणु लॻंदी हुई। कंहिंखे ख़बर हुई त सूंह जी उहा राणी लेडी डायना हिकु ॾींहुं दुनिया जे निहायत ई नाले वारी शख़्सियत बणिजी वेंदी। लेडी डायना जी शोहरत बर्तानवी शहज़ादे चार्ल्स सां मङणीअ खां पोइ आसमाननि खे छुहणु लॻी ऐं पोइ संदनि शादी सां उन्हनि जो शाही सफ़र शुरू थियो, जंहिंखे माण्हुनि ख़ुशियुनि ऐं ख़्वाबनि जे सफ़र सां पिए भेटियो। संदनि घरेलू ज़िंदगी कुझु अरसो ख़ुशगवार रहण खां पोइ ख़ज़ा जे वर चढ़ी वई। लेडी डायना पंहिंजी हयाती जे अणवणंदड़ लम्हनि खां पासे रहण लाइ फलाही सरगर्मियुनि जो सहारो वरितो ऐं कॾहिं बारूदी सुरंगुनि जो मामिलो उथारियो त कॾहिं वरी एड्स जे ख़ात्मे बाबति चप खोलिया। लेडी डायना जी हयाती वांगुरु संदसि मौत बि मीडिया लाइ हिकु तमामु वॾी ख़बर बणिजी वियो। 31 अगस्त 1997 ईस्वी ते लेडी डायना जॾहिं पेरिस जे होटल खां ॿाहिरि पंहिंजे दोस्त दोदी अल फ़ायद सां गॾु रवानी थी त हिकु भेरो वरी मीडिया जे आॾो हुई। हिननि जो सफ़र शुरू थियो, पर लेडी डायना पंहिंजे मंज़िल ते न पहुची सघी। संदसि गाॾी हादसे जो शिकार थी वई, जंहिंमें लेडी डायना ऐं संदसि दोस्त दोदी अल फ़ायद पंहिंजी हयाती विञाए वेठा। सूंह जी राणी जी उहा कहाणी पंहिंजे पोयां केतिरा ई सवाल छॾे वई, जिन जा जवाब अॼु ॾींहं ताईं न मिली सघिया आहिनि।